सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह आदमशुमारी बाबति सुजागी मुहिम तेज़ करण ऐं हर माण्हू खे ॻणप यकीनी बणाइण जी हिदायत करे छॾी। संदसि चवणु आहे त आदमशुमारी में सभिनी माण्हुनि जी ॻणप यकीनी बणाई वञे। आदमशुमारी क़ौमी फ़र्ज़ आहे, सभु पाण खे ॻणाइनि। कमिश्नर ऐं डिप्टी कमिश्नर यकीनी बणाइनि त सभिनी माण्हुनि खे ॻणप में शामिल कयो वञे। कराची में सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि आदमशुमारी बाबति अहम इजलास थियो। अस्सलाम वालेकुम जी, मां तव्हांजी पंहिंजी शैला गोले मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त सूमरो वॉलपेपर शॉप हैदराबाद कासमाबाद मेन में दुकान खुली वई आहे ऐं राब्ते जे लाइ रांझण अली सूमरो। जीअं तव्हां पंहिंजे घर में वॉलपेपर्स वग़ैरह लॻारायो था या डेकोरेशन जो खोड़ सारो कमु करायो था त यकीनन नंबर ते तव्हां राब्तो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।